काबीना कणक ख़रीदारी जी मंज़ूरी ॾेई छॾी। 1 मिलियन मैट्रिक टन कणक हारी कार्ड के ज़रिए ख़रीद कई वेंदी। किफ़ायत शहरी जे लाइ फ़ैसिलो कयो वियो त बजट खां ॿाहिरि को खातो दरख़्वास्त न ॾींदो। सदर आसिफ ज़रदारी जी सदारत ते इजलास में हालतुनि खे नज़र में रखंदे फ़ैसिला कया विया। सरकारी गाॾियुनि जे इस्तेमाल खे महदूद कयो वेंदो। सिंध काबीना कचे जे इलाइक़े में जामे सर्वे जी मंज़ूरी ॾिनी आहे। 1.5 साल में दरिया ऐं कचे जे एरियाज़ जी सर्वे मुकमल कई वेंदी। कचे जे इलाइक़े में ऑपरेशन बाद मुनमान जी सूरत बेहतर थी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जीला मेमन जी प्रेस कॉन्फ्रेंस चयई ॻोल्हारी औरतुनि में कैंसर समेत ॿिनि मर्ज़नि जी तशख़ुस थींदी आहे। उन करे कराची में स्टेट ऑफ दी आर्ट म्यूज़ियम ठाहे रहिया आहियूं त जीअं माण्हुनि खे तरबियत ॾेई सघिजे। औरत फाउंडेशन जे लाइ 5 करोड़ रुपयनि जी ग्रांट मंज़ूर ॾिनी आहे। NFC अवॉर्ड ते PP जो मौक़िफ़ वाज़े आहे। MQM मकानी इदारनि जे अख़्तियारनि जी ॻाल्हि करे थी पर मकानी चूंडनि खां भॼे थी। दादू सेशन कोर्ट में पहिरियां भी वाक़िया थी चुका। उनखे सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। असां कोशिश कई त कंहिं बि थुरके को नुक़सान न पहुचे। यूनियन खे फेयर ट्रायल जो मौक़ो ॾिनो वियो। फायरिंग कंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल थींदो। अहिड़ो माहौल न जोड़णु घुरिजे जो जज प्रेशर में अची फ़ैसिलो करे। क्रिमिनल जस्टिस सिस्टम में पैरामीटर्स आहिनि, उनखे अप्लाई कयो वेंदो आहे। हुकूमत केस में धुर न हुई। हुकूमत जो कमु पंहिंजे रिट खे बरक़रार रखणु आहे। लीगल सिस्टम ते अवां जिरगो नथा करे सघो। सॼे घरू वज़ीर ज़ियाउल सलंजा जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त उॿावड़े खां ठटे ताईं कचे में सर्वे कई वेंदी। घोटकी सख शिकारपुर कश्मोर जैकबाबाद में ऑपरेशन निजात महिराण कयो वियो, जंहिं तहत कचे में 393 ॾोहारियुनि हथियार पिटा कया आहिनि। सूबे में ॾोहनि जी शिरा में घटिताई आई आहे। असां हाणे ऑपरेशन जे ॿिए मरहले में वञी रहिया आहियूं। सिंध काबीना पारां सिंध में ॿोॾि मुतासिर रोडनि ऐं पुलियुनि जी बहाली जे लाइ 888 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी। SDGs तहत 18वें स्कीम जी मंज़ूरी। 4.22 अरब रुपया मुख़्तस। वॾे वज़ीर जी सदारत ते सिंध काबीना जो इजलास। मलीर खां घगर फाटक रोड जी मरम्मत ऐं ख़ूबसूरती जे लाइ 2.55 अरब रुपयनि जी सिफ़ारिश। मुख़्तलिफ़ रोडनि जे वाध ऐं मरम्मत जे लाइ 1966 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई। तलार खां टंडो बागो ऐं नुशरफ फिरोज़ रोड खां महराण हाईवे लिंक रोड मंसूबा शामिल। थर इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग फेज़ 2 मंसूबे जे लाइ 63 अरब रुपयनि जी मंज़ूरी। सरकारी इदारनि जे शागिर्दनि जी फीस वापसी जे लाइ 3.4 अरब रुपयनि जी मसूली मंज़ूरी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त फीस में रिआयत सिर्फ़ हक़दार ऐं ज़रूरतमंद शागिर्दनि खे ई मिलणु घुरिजे। सखर ऐं रोड़ी में तरक़ियाती मंसूबनि जी मंज़ूरी ॾिनी वई। वॾे वज़ीर पारां नेशनल हाईवे मेडिकल कॉम्प्लेक्स जल्द मुकमल करण जी हिदायत। अमरीका ऐं इसराइल जा ईरान ते हमला जारी। अस्फ़हान में ज़ोरदार धमाका। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप धमाकनि जी वीडियो पंहिंजे अकाउंट ते शेयर करे छॾी। अमरीकी उहिदेदारनि जो चवणु त गुज़िरियल राति अस्फ़हान में हथियारनि जे गोदाम ते 1000 पाउंड जा बंकबस्टर बमनि सां हमिलो कयो वियो। इसराइली फ़ौज जी तहरान जे उलहंदे इलाइक़नि खे ख़ाली करण जी वार्निंग। हरमुज़ जे सामूंडी लंघ वेझो कार्गो ॿेड़ी ते हमले में 8 ॼणा मारिजी विया। ॾखण लेबनान में हिज़्बुल्लाह जी जवाबी हमलनि में वधीक 4 इसराइली फ़ौजी मारिजी विया। इसराइली फ़ौज वाक़े जी तस्दीक़ करे छॾी। 2 मार्च खां हेले ताईं मारिजी वियल इसराइली फ़ौज जो अघु 10 थी वियो। केतिराई टैंक तबाह। इसराइली शहर हिफ़ा में रिफाइनरी ते ॿियो हमलो। बाहि फड़की पई। ईरान जा अमरीकी अॾनि समेत अहम ठिकाणनि ते हमला। पासदार इनक़लाब पारां अमरीका जे 5 फ़ौजी अॾनि कमान एंड कंट्रोल मर्कज़नि ड्रोन ठाकनि समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते मौजूद अमरीका ऐं इसराइली एहलकारनि खे निशानो बणाइण जी दावा। पासदार इनक़लाब मूजिब 87 लहर तहत अमरीका इसराइल जे पायलट जी रिहाइशगाहुनि ऐं हथियारनि जे गोदामनि खे निशानो बणाए वियो। वलार फ़लस्तीनी इलाइक़नि जे विच ॾखण ऐं ओलह में नाहिफ़ा कुरियत शमूना तलबी बायर शिवा दमूना अलखर्ज जेफियर विक्टोरिया ऐं ॿियनि हंधनि ते हथफनि खे बैलिस्टिक मिसाइल ऐं ख़ुदकुश ड्रोन जे ज़रिए निशानो बणाए वियो। पासदार इनक़लाब जो चवणु आहे त इसराइल तरफ़ां कुवैत में डिसैलिनेशन प्लांट ते हमिलो कयो वियो, जेको मज़म्मत जोॻो आहे। पासदार इनक़लाब जे क़ुद्स फोर्स जे कमांडर ब्रिगेडियर जनरल इस्माइल ग़ानी चयो आहे त इसराइल नए रीजनल ऑर्डर लाइ तयारु थी वञे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां ईरान ख़िलाफ़ जंग ख़त्म करण जे लाइ राज़को ज़ाहिर। दी वॉल स्ट्रीट जर्नल जी रिपोर्ट मूजिब सदर ट्रंप पंहिंजे सलाहकारनि खे ॿुधायो त हुर्मुज़ लंघ खोलाइण खां सवाइ जंग ख़त्म करणु चाहे थो। ट्रंप हुर्मुज़ लंघ जो मुंझल ऑपरेशन बाद में करण जो ख़्वाहिशमंद आहे। अमरीकी सदर ऐं संदसि सलाहकारनि अंदाज़ो लॻायो त हुर्मुज़ लंघ खोलाइण जो मिशन जंग खे 4 खां 6 हफ़्ता अॻु वधाए सघे थो।
ईरान सऊदी अरब जो एहतराम करे थो, इन खे बिरादर मुल्क सम्झे थो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची जो चवणु आहे त ईरान जूं कार्रवायूं दुश्मन जे अगराई ख़िलाफ़ आहिनि। अगराई कंदड़ दुश्मन न अरबनि जो एहतराम कनि था, न ई ईरानियुनि जो नई सिक्योरिटी ॾेई सघनि था। वक़्तु अची वियो आहे त अमरीकी फोर्सिस खे ख़िते मां कढियो वञे। पिरपुखस तालीमी बोर्ड में मैट्रिक इंटर के नतीजन में बदगुमानी जाली सर्टिफिकेट वारे मामले ते कंट्रोल इम्तिहान बरतरफ़। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो त फेबरवरी 2026 जी जांच रिपोर्ट में SSC ऐं HEC जे नतीजन में वॾे पैमाने ते टेम्परिंग जा इल्ज़ाम साबित थिया। कंट्रोलर इम्तिहान अनवर अलीम ख़ानज़ादा शोकाज़ नोटिस जो जवाब न ॾिनो, न ई ज़ाती ॿुधणी जे लाइ पेश थियो। अनवर अलीम ख़ानज़ादा खे मुलाज़मत मां बरतरफ़ कयो वियो आहे। मिरपुखास बोर्ड जा 2021 खां 25 ताईं 1068 मैट्रिक ऐं 1471 इंटर जूं मार्कशीट्स ऐं सर्टिफिकेट रद्द कया विया। मीडिया डिपार्टमेंट जी इजाज़त खां सवाइ का बि सोशल मीडिया पोस्ट न कई वेंदी। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सेंट्रल कॉन्ट्रैक्ट जी भञकिड़ी करण ते रांदीगरनि खे वार्निंग जारी करे छॾी। ज़रियनि मूजिबि क्रिकेटर मीडिया डिपार्टमेंट जी इजाज़त खां सवाइ सोशल मीडिया ते पोस्ट न कंदा। रांदीगरनि खे सेंट्रल कॉन्ट्रैक्ट जे ज़ाब्तनि ते अमल करण जी हिदायत कई हुई। PCB वाज़े कयो आहे त सियासी पोस्टूं बिल्कुलु बर्दाश्त न कयूं